नाज़रीन अवामी न्यूज़ परामा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में अछड़े थर जे ॻोठ माणकाऊ में 1 महीनो अॻु औरत खे मुबीना क़त्ल करण जो इंकशाफ। मुड़ुस ख़ुदा बख़्श घरवण बड़त तां ज़ाल मसामात जेरी खे लठू हणी क़त्ल कयो आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो खिपरे जे सीनियर सहाफ़ी मुमताज़ बोज़दार खां। जी मुमताज़, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि, नाज़रीन खे ॿुधाइजो। जी हरेश, खिपरो पुलिस मुताबिक़ ईद जे ॾींहुं ॻोठ माणकाऊ जे ॿाहिरां ख़ुदा बख़्श राजड़ नाले हमरा जेको पंहिंजी ज़ाल खे मसमात जेरी लठू हणी क़त्ल करे छॾियो, मारे छॾियो। ऐं ईद वारे ॾींहुं जेके ॻोठ जा ॿिया जेके वॾड़ा हुआ उहो पीर ॻोठ विल हुआ, उन जे करे हिननि लिक छुप में जेको ड्राइवर दीन मोहम्मद राजड़ जी जेका जीप हुई उन मंझि कब्रिस्तान में हिनखे दफ़नाए छॾियो हो ऐं उनजी जनाज़ निमाज़ बि पढ़ाई वई। लेकिन वालिद ऐं उनजी वालदा जेका आहे, उनजो वालिद वली मोहम्मद ऐं वालदा जेका आहे फातिमा, उन्हनि आख़िर ताईं इसरार कयो पियो त मुंहिंजी न्याणी खे मां मारियो आहे। ऐं हुननि जेका आहे ॻोठ जे चङनि मुड़ुसनि खां वठी जेको राज जे माण्हुनि ताईं भॼडुक कई पिए ऐं उतां खां ई पुलिस खे इतला मिलियो ऐं पुलिस जेका आहे खुफ़िया जांच कंदे जेको गुज़िरी राति जे दीन मोहम्मद राजड़ खे जेको ड्राइवर आहे उनखे हिरासत में वठी जेका जांच कई। जांच दौरान दीन मोहम्मद राजड़ जेको इंकशाफ कयो आहे त ख़ुदा बख़्श नाले जेको पंहिंजी ज़ाल खे लठियूं मारियो। असां जेको उन जीप में खणी ऐं उनखे पीर ॻोठ जेको गिणक बंगले वेझो आहे कब्रिस्तान आहे उते हिनखे दफ़नाया ऐं पुलिस उन कब्रिस्तान जो मुआइनो बि कयो आहे। ऐं जेका मारजी विल जेरी उनजी माउ फातिमा राजड़ सां पुलिस राब्तो करे उनजो बि बयानु वरितो आहे। हींअर SHO खिपरो शबीर दलवाणी सां असांजो राब्तो थियो आहे। हुन ॿुधायो आहे त असां हुनजी वालिद ऐं वालदा जो बयान रिकॉर्ड कया आहिनि। उहो अॼु शाम ताईं जेकॾहिं केस दाख़िल कराईंदा त ठीकु आहे, न त सरकार जी मदियत में केस दाख़िल कयो वेंदो ऐं वधीक जेको अदालत में रुजू कयो वेंदो ऐं लाश जो पोस्टमार्टम पोइ कयो वेंदो। जी हरीश, महिरबानी मुमताज़ बोज़दार तव्हांजी तफ़सीलात ॿुधाइण जी।